हेलो। आज ये ले अचो था पेरेंट जा फोन कयो न करे। हेलो। हाँ पहिरों ॾींहुं आहे राजा सम्झां थो। अचां थो अचां थो फोन कयो न करे। हाँ ॾिसो टाइम कढी अचो अॼु। अचां थो आहे न हफ़्तो आहे न केॾे वेंदे टाइम आहे न टाइम। अचां थो। हेलो। आज ये जी अचो था कल फोन कयो न पहिरों ॾींहुं बि थी वियो। अचो कल सभु आया मिट माइट। हेलो। हाँ अचां थो वरी आहे वैक्सीन आई आहे न। हाँ सुभाणे अचां थो सर लाइ सुभाणे अचां थो। टाइम दो। हाँ अचो अचो। हेलो आज ये जी आयो न यार यार डेव नहीं आओ किथे आओ। अरे अचो यार सब लाइन इंतजार था कनि अचो। हेलो। अरे हाँ अचां थो न आहे न 7 ॾींहं यार थोरा कम लॻा पिया आहिनि। हाँ अचां थो कमु। अरे कम बहुत थींदा रहंदा। हाँ अचो अचो अचो। अचां थो सुभाणे अचे थो। हाँ हेलो। हाँ जय अचो था चोथों ॾींहुं अथव अॼु। अचो न 2 ॾींहं थी विया। हेलो। हाँ यार अॼु चोथों ॾींहुं आहे न यार मटकी आहिनि न अॼु हुते ई बिज़ी लॻो पियो आहियां। ॾिसो अॼु टाइम कढी अचो सुभाणे। हाँ सुभाणे पक। हेलो। अरे जीजा जी 5 ॾींहं थी विया अॼु त अचो। हेॾा किथे बिज़ी आहियो। हेलो। हाँ ख़बर आहे 5 ॾींहं आहे मम्मी छा कयां विसरजो नहीं बिल्डिंग वारनि जी हुते बिज़ी लॻो। मां कल्ह फ़ोन कयो 2 मिंट में अची वियो तव्हां ई नथा अचो। सुभाणे अचनि सुभाणे। हेलो। अरे जीजा जी अचो त अॼु छहों ॾींहुं अथव अॼु त अचो। हेलो। हाँ छहों ॾींहुं राजा सुभाणे खां ॾींहुं आहे न सुभाणे अचनि पक। अरे कढी अचो तो टाइम अची वेंदो अचो। हाँ टाइम कढी अचां सुभाणे पक। अरे जीजा जी छा थियो अचो ई नथा यार भला रोज़ तो फ़ोन कयां अॼु सुभाणे अॼु विसर्जन था कयूं। अॼु अचो था न। हेलो। हाँ न यार न इन साल न थींदी यार ॿिए साल पक। छा नथा अचो। अरे यार हे त ग़लति आहे जीजा जी यार तव्हां चई करे पक कम में यार टाइम निकिरो ॿिए साल पक।